अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण सिखंदासीं चाइनीज़ जो लेसन सिर्फ़ 5 मिनट में सिंधी ज़बान के ज़रिए। दोस्तों सब खां पहिरियां तव्हांखे सिंधी चाइनीज़ अकेडमी में वेलकम। दोस्तों पाण हाणे अॼु जेको लेसन स्टार्ट कंदासीं चाइनीज़ SHK लेवल 1 जो बेसिक ग्रामर। त सब खां पहिरियां उनमें पाण पढ़ंदासीं श मतलब टू बी मतलब हुजण। जेको बेसिक ग्रामर जो जेको पहिरियों वर्ड आहे उहो आहे श मतलब टू बी, या इन जो सिंधी मीनिंग पढ़ंदासीं हुजण। उनखां पोइ चाइनीज़ जो ॿियो जेको लफ़्ज़ आहे उहो आहे बू। बू मतलब नॉट या नो, मतलब इन जो सिंधी मीनिंग थींदी न, बू। उनखां पोइ चाइनीज़ जो टियों जेको वर्ड आहे उहो आहे हन। हन मतलब वेरी, इंग्लिश मीनिंग थींदी वेरी ऐं सिंधी मीनिंग थींदी तमामु घणो। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे ई मतलब आल्सो, पुण या पुण ब। उनखां पोइ जेको पाण चाइनीज़ जो वर्ड पढ़ंदासीं उहो आहे दो मतलब आल या बोथ या कॾहिं। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको वर्ड आहे उहो आहे ज़ाए मतलब एट, इन, ऑन, कीअं मतलब थियो। कीअं जे लाइ जेको बेसिक ग्रामर इस्तेमालु थींदो उहो आहे ज़ाए। चाइनीज़ जो वर्ड आहे ज़ाए। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे यो मतलब टू हैव मतलब केतिरो। पाण चऊं केतिरा रुपया आहिनि तो वटि, त उन जे लाइ इस्तेमालु थींदो यो। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको ॿियो वर्ड आहे उहो आहे मे यो मतलब डू नॉट हैव, या पाण चऊं डोंट हैव, न हुअण या न रखण जे जेको लाइ चाइनीज़ जो जेको बेसिक ग्रामर जो वर्ड इस्तेमालु थींदो, या पाण चऊं बेसिक ग्रामर इस्तेमालु थींदो, उन जे लाइ पाण चऊं डोंट हैव या पाण चऊं मे यो। उनखां पोइ जेको हेठि चाइनीज़ जो जेको वर्ड पियो आहे उहो आहे मां मतलब क्वेश्चन पार्टिकल, या पाण चऊं सिंधी मीनिंग थींदी सुवाल करण वारो लफ़्ज़। या पाण जिमले में इन जो इस्तेमालु कंदासीं त चाइनीज़ चवंदो छा तव्हां मानी खाधी आहे, त उन जे लाइ जेको बेसिक ग्रामर इस्तेमालु थींदो उहो आहे मां मतलब कंफर्म करण जे लाइ, या पाण चऊं सुवाल करण वारो लफ़्ज़। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड आहे उहो आहे द मतलब पजेसिव पार्टिकल, या पाण चऊं सिंधी मीनिंग थींदी जो, जी, जा, या मिल्कियत ॾेखारण जे लाइ। मिसाल तौरु पंहिंजाइप ॾेखारण जे लाइ मुंहिंजो, ही मुंहिंजो आहे, या हू मुंहिंजा आहिनि। त इन जे लाइ जेको चाइनीज़ में जेको बेसिक ग्रामर इस्तेमालु थींदी उहो आहे द जे हिसाब सां इस्तेमालु थींदी। उनखां पोइ पाण चऊं चाइनीज़ जो जेको वर्ड आहे उहो आहे न मतलब इन जो इंग्लिश मीनिंग थींदी क्वेश्चन पार्टिकल, या पाण चऊं यूज इन फॉलो एंड अप क्वेश्चन, मतलब सिंधी मीनिंग थींदी सुवाल जारी रखण वारो लफ़्ज़। त मिसाल तौरु आउं तव्हांखे मिसाल हिकिड़ो ॾियां त मुंहिंजी उमिरि 16 साल आहे ऐं तव्हांजी, ऐं मतलब मूं तव्हांजी कयो त माना मूं तव्हांखे कंटिन्यूस कयो, पंहिंजी जेको गुफ़्तगू आहे कंटिन्यू कयो। नी मतलब यू, ऐं न मतलब जेको सुवाल करण वारो जेको पंहिंजो जेको जुमिलो आहे या पंहिंजी गुफ़्तगू आहे उनखे पाण कंटिन्यू कयो, त उन जे लाइ इस्तेमालु जेको चाइनीज़ जो बेसिक ग्रामर जो वर्ड थींदो उहो आहे न। उनखां पोइ पाण सिखंदासीं बेसिक सेंटेंस स्ट्रक्चर, मतलब सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। इहो टई शइ मिली जेको बुनियादी जुमिले जी बनावट हूंदी आहे उहो ठहींदी आहे। इंशाअल्लाह पाण हाणे ईंदड़ लेसन में सिखंदासीं बेसिक सेंटेंस, ऐं आस्ते आस्ते पाण चाइनीज़ जा जुमिला ठाहींदासीं ऐं चाइनीज़ जा जुमिला सिखंदासीं जेके बेसिक सेंटेंस आहिनि SHK लेवल 1 जे हिसाब सां। त तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। त उमेदु आहे तव्हांखे अॼु जो लेसन वधीक पसंदि आयो हूंदो। त तव्हांजी महिरबानी, मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो सां गॾु। शुक्रिया।